पीपल्स पार्टी केनालन खिलाफ सेनेट में भी ठारा जमा कराए छो आहे। केनालन इरसा की जोड़जग खिलाफ ठारा जमा कराया वो। सेनेट में ठारा बैरिस्टर ज़मीर घुमरे बेन जमा कराया। ठारा में चयो आहे त इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध में मुक़रर कयो वञे। ठारा मूजिब गडियल मफ़ादन वारी काउंसिल जो इजलास फौरी तौर सरायो वञे। ठारा में चयो त केनालन या पानी बाबत कंहिं भी मनसूबे ते कम न कयो वञे। अहम ख़बर नाज़रीन आवाज़ सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी केनालन खिलाफ सेनेट में भी ठारा जमा कराए छॾियो आहे। केनालन इरसा की जोड़जग खिलाफ ठारा जमा करायो वियो। सेनेट में ठारा बैरिस्टर ज़मीर घुमरे बेन जमा करायो। ठारा में चयो वियो आहे त इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध मां मुक़रर कयो वञे। ठारा मूजिब गडियल मफ़ादन वारी काउंसिल जो इजलास फौरी तौर सॾायो वञे। ठारा में चयो वियो आहे त केनालन या पानी बाबत कंहिं भी मनसूबे ते कम न कयो वञे। पीपल्स पार्टी केनालन खिलाफ सेनेट में भी ठारा जमा कराए छॾियो आहे। केनालन इरसा की जोड़जग खिलाफ ठारा जमा करायो वियो। सेनेट में ठारा बैरिस्टर ज़मीर घुमरे बेन जमा करायो। ठारा में चयो वियो आहे त इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध मां मुक़रर कयो वञे। ठारा मूजिब गडियल मफ़ादन वारी काउंसिल जो इजलास फौरी तौर ते सरायो वञे। ठारा में चयो वियो आहे त केनालन या पानी बाबत कंहिं भी मनसूबे ते कम न कयो वञे। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। शाकिर, ॿुधाए पियो वञे पीपल्स पार्टी केनालन खिलाफ सेनेट में भी ठारा जमा करायो आहे। कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? हाँ जी बिल्कुल, पीपल्स पार्टी तरफा सेनेट में भी केनालन के खिलाफ इरसा की जोड़जक जेका है आइन कानून मूजिब करण के लिए करारदाद जेका है वह मंजूर कराई वही है। इन में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ते इन में ज़ोर भरियो वियो आहे त सिंध मां फौरी तौर ते वाटर अथॉरिटी जेका आहे इरसा आहे उन लाइ फेडरल मेंबर जेको आहे उहो मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में नवनि केनालनि या पाणीअ सां लाॻापियल कंहिं बि मनसूबे ते जेको आहे कमु न कयो वञे। सेनेटर बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं ॿियनि जे तरफ़ां जेको आहे पीपल्स पार्टी जा जेके मेंबर आहिनि उन्हनि तरफ़ां सेनेट सेक्रेटेरिएट में इहा करारदाद जमा कराई वई आहे। ऐं सिंध हुकूमत जे चयो वियो आहे करारदाद में त सिंध हुकूमत जे मुतालबे ते CCI जो इजलास बि फौरी तौर ते सॾायो वञे। इन करे एकनिक जी मंजूरीअ खां सवाइ को बि वाटर स्कीम जो कानूनी को कमु जेको आहे उहो कानूनी तौर ते नथो करे सघिजे। करारदाद में वधीक चयो वियो आहे त गैर कानूनी तौर ते ठहियल इरसा जो ढांचो जेको आहे सिंध जे हक़नि जी लताड़ आहे जंहिंखे रद्द कयो थो वञे। ऐं करारदाद में वफ़ाक़ी हुकूमत ते जेको आहे उहो ज़ोर भरियो वियो आहे त CCI जो फौरी तौर ते हंगामी इजलास घुराए ऐं वाटर अथॉरिटी जी गैर कानूनी तश्कील ऐं पाणी जी विरछ बाबति जारी थियल सर्टिफिकेट जो भी जाइज़ो वरितो वञे ऐं बग़ैर क़ौमी इतफ़ाक़ राय जे वाटर मनसूबनि खे अॻिते न वधायो वञे। इरसा ते कंहिं बि अहिड़े तरमीम जी मुखालफ़त कई वञे जेका उनजे ख़ुदमुख़्तियारीअ खे मुतासिर करे वफ़ाक़ी वसीलनि जी विरछ में गडियल वफ़ाक़ियत माहौलियाती इंसाफ़ ऐं आइनी बालादस्तीअ खे बुनियादी उसूल बणायो वञे। इहा करारदाद जेका आहे उहा क़ौमी असैम्बली में जमा कराइण खां पोइ अॼु वरी सेनेट में बि जमा कराई वई आहे। शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।